हाँ छोकिरीअ सुर भलो ॾिनो आहे पर इने जेको तावीज़नि वारो इन खे खड़का त छोकिरीअ जा पेर पाण ई तपंदा छोकिरी गुजराती आहे हेलो 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 ॻाल्हायां थी घर आया हो हा हाणे आया आहियूं हाँ भला थियो का बधाई हा बधाई का ठीक आहे न हा हा हाँ वियासीं इहा ॾाजो खोली बीठी पोइ पाण मां घणो को कयोसि पंहिंजे मुंहं सां ई हा चई त इहो अञा हिन में 16 ॾींहं आहिनि घणा ॾींहं आहिनि मां चयो कॾहिं अथई चई अञा आहिनि मां चयो पोपा बि चयोसि ॾाढा माण्हू भला अथई मां केॾी ख़ुशि आहियां चए पई ख़ुशि भला आहिनि पर ॿोड़ी हिननि आहे न हा पंहिंजे में न पई चए हिननि ॿोड़ी आहे न असांजी भाउ जे न माण्हू गिला था कनि त भाउ जूं नथियूं चओ उहा बि अछर आई वेठी बूथ में चंपा मुड़ुस खईं उहो बि वियुसि हलियो सा पेके पोइ घरु हलियो वियो हा उहा बि हेठि मंझि ऊंधी कई वेठी पई रोए माई वेठी पई सेखारनि सॼो पोपा बि ॾिठो लॻा अच्छा हा छोकिरीअ सुर भलो ॾिनो आहे पर इने जेको तावीज़नि वारो इन खे खड़का त छोकिरीअ जा पेर पाण ई तपंदा छोकिरी गुजराती आहे न हा हा पोइ पोपा खां न आई छा हेॾे पंहिंजे घर ॾे न न हेॾे कोन आई उते ई बसि ॻाल्हाईंसि थोरो हा पासे ते जी जेको तावीज़ कढंदो आहे न चाचा हा इन खे खड़का त हिननि जा पेर तपंदा अञा घणा ॾींहं पिया अथई कुझु मरी विया आहिनि कुझु बूथ अहिड़ा लॻा पिया अथनि ठिकर कमाए अलाह कंदो कमाए वेंदे अञा 16 ॾींहं पिया थी कम खे पट इन काके खे उहो बि हेॾो तव्हां कम खे पटींदो हेॾो मां बि पटियां थो अलाह मालिक आहे इहो धकु हिननि खे जज मरण वारो वॾो लॻी वियो हा छोकिरीअ असां बि घणो चयो अथसि हा न हा तव्हां सां खिले बि ॻाल्हाए पई हा पोइ पाण खे छॾे ई न पई चए पई हिते रहो पर ॿाहि त हलो थी न मां वञा घर हेॾे आई थी सुबुह न कावड़ करे वरी पोइ आयासीं हा हाणे कमल वठणु अचनि शाम हा हाणे मानी धानी खाराए न मां पे आई त हेॾे विया आहियूं हाणे आया आहियूं त मानी बि कोन खाराई तव्हां हुननि न सलाह कयो या हुननि जो अछरो जो उतरे धुम लॻी पई आहे छा हिन पिटके में वेही ऐं खाऊं जा कयूं इहो पप्पू बि वेठो अथनि अञा उहो वियो हाणे उहो छोरो अथनि उहो भाणनि उहो बि हाणे वियो घर ॾे घर ॾे वियो हा हाणे वाट ते हले उहो बि वियो बूथ हुननि जो बि ख़राबु हो वियो घर हाणे हा चिंता केॾी सॼी थी पई हा छोकिरी सुर ॾेई वेंदई चाचा हिन तावीज़नि वारे खे खड़का त कुझु अहिड़ी चुल्ह जी जेसि जो हुनजा पेर तपनि हा छोकिरी घणी आहे नरम चए थी त माना ॼण ॿोड़ी आहे त हिननि पंहिंजनि असांजी ॿोड़ी आहे माण्हू भला आहिनि पंहिंजा आहिनि असांखे चए थी पोपा बि घणो चयसि खिलण ॿियो खिलियासीं ऐं चवण जो बि चई पई वञेसि घणो उहा बि खिलेसि पई छोकिरी सां जेको ॾोही कोन्हे को हा पर सरियाम चवे न त मां भला हीअं कयां थी त पोइ हिनखे का तकलीफ़ थोरी असां ॾियणु ॾींदासीं बसि हिन छुटाण इहे अहिड़ा मायूं ॾिसनि कोन त अलाए छो बीठियूं अथसि त ओॾो बि कन पई करे मां न आहियां वरी चुप करे पई वञे हा पोइ इहो ई किथां निवेकुलो ॻाल्हाए ॾिजोसि वरी वरी चवंदा न त अलाए छो आया आहिनि वरी घाटे में पइजी होॾे न वरी हुन ई चयो आहे न त वरी तूं हेतिरो जिते ॻाल्हायो त पोइ उहो वरी ईअं करे अचे हा न ईअं नथा छॾनिसि न काॾहें बि हुन छोरीअ जी ॿाहि ताल विधो आहे मुड़ुस खे पादर हयां अथई उहो वीचारो वियो हलियो घर हुनखे पादर हयां अथई बूथ में धक हयईंसि माना हुनखे ॻाल्हा वॾिनई ॾाढा वियो हलियो ॻोठु पोइ भला इहो वठी सतावड़े ते थोको छो आहे ॾह ॿधी कोठीअ में दॿे सां न बसि हो त हेठां ई पोइ करेसि न त हेठां ई कयांसि हेठां ई वरी कबी आहे रन खे चएसि पई ईअं पई बाबा वञ हलियो बाबा मां सुञाणा ई नथी असांजे मुंहं ते पुछेसि चएसि पई हा ॾिस न त रन खे जेसि ठाहिबो न आहे तेसि रन न ठरंदी त न थींदी न
ओ हिन खे अलाए लतूं हईं अलाए छा त पोइ हिन जी मुड़ुसी ॾिसी छॾी अथई न जेको बीठो ई न आहे लटा जेके लाम जा सेज ते पाता अथई त उहे लाथा ई न अथई अहिड़ा जो धरतीअ जहिड़ा हेको बिज घड़िया हुआ हा बाबा ॾिस न त मुड़ुसी ॿी शइ आहे न हे हिन इहे ईअं लॾूं छोरा यानी इहे कुझु नथा करे सघनि लटा बि ॼण उछले छॾिया ॾिना आहिनि राति जो शाम हीअ छोरी आहे छड़पील छोरी चङा खरियल आहे हा हा सम्झी न हीअं तॾहिं नथी हिन करे भला छोकिरो त असां था चऊं त भलड़ो आहे न छोकिरो इख़लाक़ भलो इहो परचो वॾो पढ़े पियो पियो मूंखे पहिरें पई मिलंदो आहे ऐं वीचारे विहांउ जो सॾु बि ॿुधायो त तूं पोइ असांजो तूं मिठाईअ ते ज़रूरु अचिजांइ मां ॿार किन लॻो पियो आहे हा बसि मां नथो हुजां न त उहो मूंखे वॾो ख़्यालु रखंदो आहे तमामु वॾो ख़्यालु रखंदो आहे छोकिरे में कसाइब त कान्हे न हा इन सां ई मिली सघंदे न कंहिं दग सेर में त सॼी वाट ॾींदी त हे आहे ईअं न उहो त इहो ॻाल्हि घणी बि न कढणी आहे न इहो तव्हां वारो मिसाल असां वारो साॻी ॻाल्हि आहे ऐं हुन पार्टीअ सां घणो जान करिणो बि न आहे मां त ईअं कंहिंखे ऐं थी न मां हिनखे वठी पिया मां चयोसि मां शाना सां मिलाए चाहे मिड़ई अटकल वठी पियासीं न इनजे करे त भला हाणे मां मोकिली त भला सुभाणे मथां दाख़िल थियूं या ॿिए दाख़िल थियूं त उनजे करे मिसाल मां तॾहिं तक जज जो मरी वियो आहे त हाणे इहे जज 15-16 ॾींहं छुटा चई न अञा 16 ॾींहं अञा घणा ॾींहं पिया अथसि हाली न इहो पप्पू ई पिटे वियो न हलियो घर हा न बूथ ख़राबु लॻो पियो हुअसि मां थालीअ जो मयो करे वई हुअमि साज रही त पोइ छोकिरीअ सॾु करायो असां वरी ज़ाहिर नथी पर उन में कुझु त धप लिकाइणी आहे न हा सोचे आयासीं न त हे किसो हेतिरो आहे छोकिरीअ ई चई ॾिनो न हाणे ॾिस न त छोकिरीअ खे बि ख़बर पई त हाणे थी सघे त वरी तोखे किथां बि मिले त तूं चइजांइ त कोर्ट ते जे हिननि जी थींदी त हू कोर्ट मां ई तोखे पुलिस सां गॾु वठी वेंदा तोखे तकलीफ़ ई कान ईंदी पोइ पाण घणो सतासीं घणो पई चएसि चए पई जे हूंदो नसीब ॾिसंदासीं ईअं पई चए पर राति ॾेखारे पई जेको सो न हा ॾेखारे पई चए पई अहिड़ा चाचा अहिड़ा तावीज़ लॻा पिया थी जो रुगो चुल्हि में पूर त हुन जा पेर अहिड़ा तपंदा जज खे ई ज़बान मुंडिजी वेंदसि हा इहो जो आहे तावीज़ कढण वारो इन खे वञी चुंबड़ो बि 1000 खाराईंसि त कमु पटे 1000 को मुंहिंजे ईअं सम्झण बचो आहे बसि वञीसि हाणे कहिड़ी बि हालत सां इन ॾे वञो कुझु कमु सुरियो थी सफ़ा आहे मरी वेंदई कुसी वेंदई हा हा जेकॾहिं इहो कमु थी वियो न त तूं त पोइ मथे हूंदी आहे न सफ़ा असांजे बारे में चवंदसि न त अहिड़ो तावीज़ ॾिजो न माईअ खे घर वेठे जे वरंदी त हूअ असांखे ॾे ईअं माना तूं अहिड़ो तावीज़ वसाईंसि जे मूंखे चवे त मां तोखे फ़ोन कयां हा ईअं ई तरीक़े सां उहो काको जी जेको तावीज़ कढे पोइ उन जे त हिसाब सां ॾींदो न अहिड़ो तावीज़ जो छोकिरी सुरकी ईंदी घड़ीअ में हा अञा 16 ॾींहं पिया अथई चई हिन अञा ॾींहं घणा आहिनि हा हा हाणे मूंखे घणी लॻल अथई मूंखे तो सतायो आहे मां अॼु बैंक ते बि तंहिंजे करे न वई मां वरी हाणे ॾिस अवल इज़त जो मामिलो आहे न मुंहिंजी इज़त थी ॼण तुंहिंजी इज़त थी बसि चाचा हाणे पार तूं अलाह खे न अलाह चङी कंदो सुर चङो अथसि सुर कराए ईंदी आहियां तूं ॿुधी न पुटु हा हा ईअं सम्झ ॼण मां तुंहिंजे घर जो वारस तूं मुंहिंजे घर जी वारसियाणी आहे ॿुधी न हा हा त हिक ॿिए जा हाणे वारस बि आहियूं ऐं हिक ॿिए में उमेदूं बि आहिनि जेकॾहिं मूंखे तकलीफ़ त ॼण तोखे तकलीफ़ बसि चाचा चयो छोकिरी ॾिनी त मां मुंहिंजो बि वॾी हिकिड़े ॼणो मालकी आहे तुंहिंजी सॼी तुंहिंजी मालकी आहे मूं ते तोखे को बि हथु नथो लाहे सघे हो वार खे बि तुंहिंजे तो केरु नथो ॾेई सघे तोखे ख़बर हुजे मूंखे एॾी दिलि चाहे थी छोकिरीअ जी मूंखे हाणे हेॾे सभिनी ॾिठई छोकिरी त ख़ुशि पुछनि
अञा टप सचरी पियासीं उहे बि भॼी पियो सिज करे मां त चवां मां त लीलम दिलम पायूं वञे सफ़ा ईअं ॼण वियांव थी वञे पुछियसि पई चाचो मुंहिंजो ठहराइण आयो टाप गन भॼी पियोसि राति सो लाड़का हाणे कल्ह रखी आया चल तूं भला अथई माण्हू भला सभु अबड़नि एॾां बि वठी वईमांसि मिड़ई बेठो त ईअं ई करिणो आहे न चवंदा हितड़े छो आहियूं न न इहो सही ॻाल्हि आहे न हे कुल लाले वारा हे कुल मुलाज वारा हे असां ते सदिके वेंदा आहिनि मामो वलण था असांखे भाकुल चिमियूं ॾींदो त मां असांजा अबा हुजणु वरी ईद ते बि ईंदी न त पोइ अञा घणो कमु करे वेंदासीं जो इहो अञा 16 ॾींहं पिया आहिनि हा हा 16 ॾींहं बाबा असां हुन सरदार जो बयानु ॾियारियो आहे न त हे इन बयान में मरी विया त भेण ॿारनि जो रस्तो आहे अॻुवां जा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का हो हाणे असांखे संगूं पेट ते ॾिनी आहिनि हाणे हो पैसनि ते 2 लखनि ते खपाइनि था त हाणे अञा जुर्मानो हुननि ते थी पियो असां बि कोर्ट में हर रिपोर्टूं ॾेई छॾियूं आहिनि न हा हाणे हुननि जो दख़ल भरी पियो व्याजीअ वटि बि असां केस कयो अथऊं न हा हा सही आहे इहो भलो थो करी त असां बि छा आहियूं गवर्नमेंट बि केस कंदोसीं न हा हाणे ठीकु हो हा ठीकु हुजे ॿुधी न हा हा इहो मूंखे पाण वॾो इंतज़ारु आहे मोबाइल मां हाणे पंहिंजी वठंदमि रुॻो पैसा वठी ॾियां मोबाइल जा त पोइ घर में हे ॾुखियो कमु आहे छोकिरे जी मोबाइल आहे घर में हूंदी त उहो ॻाल्हाइण सवेल घर में खणी वञो हाणे छोकिरे खे बि त मोबाइल मुंहिंजे छोकिरे वठी ॾिनी हुई हिन महिल जेको सो मिसाल ॻाल्हाए थो दिलि ख़ुशि थियसि न हा हा पैसा बि वठी पिया आहीं न हा हा लटा कपिड़ा वठी हला मालिक पिया खाईंदासीं गॾु कोई हिसाब तोसां कोन्हे बाबा असां उहे हिसाब करण वारा न आहियूं मां बि चवां त हिसाब न्याणीअ जे दर ते एतिरो न आहे मां चयो आहिनि त ॾे न त न आहिनि त बसि सही आहे हुजनि न हुजनि तुंहिंजो हुकुम आवेल सवेल तूं ईअं सम्झंदी कर त ॼण मां चाचे जे घर थी वञा वरी राति ॻाल्हाइजांइ सोमाणीअ हलो 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 हा मां थी ॻाल्हायां हा चाक हा तूं चाक आहीं हा नूरजान खे रिली ॾिजांइ छोकिरो थो वञे रिलीअ में फेर आहे ॾाढो माईअ वटि कढाई आहे पोइ ॻाल्हाईंदीमांइ छोकिरो वञे थो मोबाइल खणी हितो थी थो पई ॻाल्हाइण कोन थो ॾी मोबाइल आहे जेको चवां थी पे त करी थो चवणो हाणे ॻाल्हि ॿुधो वरी शाम ॻाल्हाईंदासीं हा